ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा भ्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। अॼु मिठे मिठे शिव बाबा ब्रह्मा चेतन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार शिव बाबा चवनि था अॼु माण्हू धनतेरस मल्हाइनि था। मतलब अॼु जे ॾींहुं माण्हू सोचदा आहिनि कुझु न कुझु वठो। त बाबा चए थो धनतेरस सां ॾिसो शब्द जो अर्थ सम्झो। भई सभु कुझु तुंहिंजो सम्झी करे यूज़ कर। सभु कुझु तुंहिंजो सम्झी करे असां यूज़ कंदासीं न, तन मन धन सभु कुझु अर्पण करे ॾियो भॻवान खे। धन तुंहिंजो आहे। धनतेरस मतलब धन सभु कुझु तुंहिंजो आहे। तन मन धन सिर्फ़ु धन न। जॾहिं असां हिन रीति बाबा सभु कुझु पर मुख सां त चईंदा आहियूं, लेकिन परमात्मा चईंदो आहे मुख सां न, कर्म ओड़ा करो। सिर्फ़ु मुख सां ई न चइणो, असांखे ओड़ा कर्म बि करणा आहिनि। जॾहिं असां ओड़ा कर्म बि कंदासीं न, भई जो असां चऊं था हुन रीति कर्म बि करो। सभु कुझु चइण में माण्हू सोचे तो सभु कुझु तुंहिंजो, लेकिन कॾहिं असां भॻवान जो सम्झी करे यूज़ कयो आहे असां, त बाबा चए थो ॾिसो सिर्फ़ु चइणो न आहे, करे करे ॾेखारिणो। जॾहिं असां सभु कुझु भॻवान जो सम्झंदासीं तॾहिं ई असांजे जीवन में परमात्मा जी मदद रहंदी। परमात्मा असांखे शक्ति ॾींदो त असां हर कार्य सही रीति करे सघंदा आहियूं। सुठी रीति करे सघंदासीं, सम्झ सां कंदासीं त धन जी आपे ई वृद्धि थींदी न। त बाबा चवनि था की जॾहिं असां सभु कुझु परमात्मा जो सम्झी करे कार्य में लॻाईंदासीं तॾहिं असांजो परमात्मा सदा मददगार थी करे असांजी मदद कंदो, त आपे ई धन जी वृद्धि थींदी सही। माण्हू ॾिसो पूजायूं करण सां असांखे परमात्मा छा सेखारींदो आहे? परम पिता परमात्मा हर सां आत्माउनि जो बाप, छो जो उहो पीउ आहे न असांजो। त असांजो पीउ हुजण जे कारण वैसे माण्हू सर्व संबंध हुन सां निभाईंदा आहिनि। सिर्फ़ु पीउ न, अगरि असां सर्व संबंधनि सां परमात्मा खे यादि करूं त हुनजी भई उहो ॾिसंदो आहे की मुंहिंजा ॿार केॾा भटकनि था ऐं भक्ति में केॾो ख़र्चो था करनि। न भक्ति में ख़र्चो केॾो थींदो आहे। सिर्फ़ु थोरे समय जे लाइ माण्हुनि खे ख़ुशी मिलंदी वेंदी आहे, उहो माहौल थोरो, लेकिन त बि माण्हुनि खे हिन त्योहारनि में न थोरो लॻंदो आहे की कुझु लड़ाई झगड़ो न थी वञे, शांति सां त्योहार निकिरी वञे। छो जो ये कलयुगी दुनिया आहे न, त तव्हां भॻवान जो कहिड़े बि रूप में आह्वान कंदा आहियो न, त जिते सुठी एनर्जी आहे उते बुरो बि थींदो। भई सतयुग में सुठो ई सुठो हूंदो, लेकिन हिते त्योहारनि में माण्हू छो सोचदा आहिनि भई सभु कुझु सुख सां थी वञे, शांति सां थी वञे। छो जो जिते असां परमात्मा जो आह्वान कंदा आहियूं न, उते बुरी एनर्जी बि, भई सुठी एनर्जी सां गॾु बुरी एनर्जी बि ओतिरो प्रभाव विझदी आहे। हिन करे छो जी बुरी शक्ति, परमात्मा चईंदो मां जेतिरो शक्तिशाली आहे न, ओतिरो बुरी शक्ति बि शक्तिशाली हूंदी आहे। पर जीत हमेशा परमात्मा जी ही थींदी आहे, भॻवान जी ही थींदी आहे, लेकिन बुरी शक्ति बि पंहिंजो प्रभाव विझदी आहे। जेकी कमज़ोर आत्माएं हूंदियूं आहिनि न, जंहिंमें शक्ति न हूंदी आहे, त उन जे मथां उहो प्रभाव करे वठंदी आहे। त त्योहार ॾींहुं माण्हू सभु भॻवान जे अलॻि अलॻि नाम रूप जो आह्वान कंदा आहिनि। त घर में कोई त श्रद्धा सां कंदा, कोई न कंदा। किंजी आत्मा में भावना आहे, किंजी आत्मा में भावना न आहे, त पोइ बुरी एनर्जी उन्हनि ते हावी थींदी आहे, त बुरो पोइ प्रभाव पवंदो। हिन करे परमात्मा चवनि था
कि सदा मूंखे यादि करे इन जो हर त्योहार जो अर्थ सम्झी करे मल्हायो, ताकि तव्हां हर त्योहार सुख शांति सां मल्हाए सघो, ताकि तव्हांखे हर त्योहार जो यथार्थ अर्थ जो हूंदो आहे उहो सम्झी करे असां अगरि हलंदासीं, सभु कुझु परमात्मा जो सम्झी करे खुद खे ट्रस्टी थी करे हलो। ट्रस्टी अर्थात ट्रस्टी जो खुद जो कुझु न हूंदो, उहा सिर्फ़ु भॻवान जो ई सभु कुझु सम्झी करे भई न। ट्रस्टी खे माण्हू चईंदा आहिनि भई ये तोखे असां ज़िमेवारी था ॾियूं, तूं इहो कमु कर, पोइ उहो त कंदो आहे, पोइ सुठो थिए या बुरो थिए हुन ते हुनजो कोई प्रभाव न थींदो। त असां बि सभु कुझु तुंहिंजो सम्झी करे सभु कुझु परमात्मा ते अर्पण करे छॾियो, तन मन धन। तॾहिं परमात्मा असांजो मददगार थी करे असां सां असांजो हर कर्म में मदद कंदो। त बाबा चवनि था कि आत्माउनि जो पीउ हुजण जे कारण परमात्मा खे लॻंदो आहे मुंहिंजा ॿार केॾा भटकनि था न हिन दुनिया में, केॾे प्रकार जा महिनत था करनि। भई भक्ति में माण्हुनि खे महिनत बि थींदी आहे, थकान बि थींदो आहे, ख़र्च बि थींदो आहे, पोइ थोरो थोरो मन में ख़ुशी बि हूंदी आहे त डपु बि हूंदो आहे। काथे माण्हू फटाका जलाइनि, दिया जलाइनि, केॾो संभाले करे हर चीज करणी पवंदी, केॾो ध्यान सां सभु कुझु करणो पवंदो आहे। त काथे माण्हू विढ़नि न, सभु शांती सां मिली जुली करे थी वञे। त परमात्मा खे बि लॻंदो आहे कि मुंहिंजा ॿार केॾी महिनत था करनि, केॾो ध्यानु था रखनि, लेकिन प्राप्ति न हुजण जे कारण पोइ परमात्मा खे लॻंदो बि आहे भॻवान की केॾी महिनत करण खां पोइ बि प्राप्ति एॾी कर। जीअं मज़दूर माण्हू एॾी महिनत कंदा आहिनि लेकिन कंहिंखे पैसो मिलंदो आहे, जेको डिज़ाइन ठाहींदो आहे उहो माला माल आहे। मज़दूर माण्हू एॾी महिनत मथे करे करे उस में बीह करे कमु करे थो, उनखे एॾो पैसो न मिलंदो, लेकिन जो बस वेठे वेठे जो कमु कंदो आहे उनखे एॾो पैसो मिलंदो। छो जे दिमाग़ सां कमु कंदा आहिनि। त हिन में भक्ति बि में माण्हू दिमाग़ नथा लॻाइनि, ॾिसो माण्हू केॾो कमु था करनि लेकिन कोई दिमाग़ नथो लॻाए कि असां इहे छो था करूं। बस देखा देखी में माण्हू हलो भई इहे बि जीअं खेल थी वियो, गुड्डे गुड़िया जो खेल। गुड्डे गुड़िया जो खेल ई आहे न, हाणे मूर्तियुनि खे ठाहींदा, पूजा कराईंदा, पोइ छा कंदा, पाणी में फिटी करे ईंदा न, घर में थोरी रखंदा। जेकी बि पूजा जी सामग्री तव्हां हाणे घर में रखी आहे, कंदव पूजायूं, छा कंदव, पाणी में ई विझी ईंदव या बाटे करे खाई छॾंदव, खाइण वारी चीजूं। त हिन सां छा थियो, खेल ई त खेॾूं था न। असांखे त तव्हांखे पतो अथव इहे लक्ष्मी केरु आहे, 4 हथ छो आहिनि, वरी धनतेरस जी छो था इहे सभु करो। बसि माण्हू पहिरियों हिकु शिव जी पूजा थींदी हुई, हिकु शिवलिंग जी ई पूजा थींदी हुई, ऐं पूजा बि छा मतिलबु आत्मा पंहिंजे पीउ खे यादि कंदी हुई। पूजा सां मतिलबु पूजा माण्हू माउ पीउ जे पेर छुईंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजो वॾो मञंदा आहिनि। त इहे देवी देवता आहिनि बि असांजा पूर्वज आहिनि। बसि ये देवी देवता आहिनि बि असांजा पूर्वज आहिनि। सतयुग में इहे महाराजा महारानी हुया, सतयुग में लक्ष्मी नारायण हुया, त त्रेता में राम सीता हुया। बसि इहे जीअं असां पंहिंजे पूर्वजनि जो हिकु ॾींहुं मल्हाईंदा, जीअं माण्हू वरसी मल्हाईंदा आहिनि, ईअं असांजो पूर्वज जे उन्हनि जो राज्य हुयो। हिन ॾींहुं लक्ष्मी नारायण गद्दी ते वेठा हुया, पोइ राम सीता जो राज्य ईंदो। त ही ख़ुशी जो ॾींहुं, बसि यादगार जो ॾींहुं आहे। हिन में भक्ति छा करणी, हिन में उन्हनि जी पूजा आदि, ऐं भई इहे भॻवान आहिनि हीअं सम्झी करे असां उन्हनि खे छो भई पंहिंजा ई वॾा ई आहिनि। बसि जीअं तव्हां वरसियूं मल्हाईंदा आहियो, ॿियनि जो जनम ॾींहुं मल्हाईंदा, यादगार ॾींहुं मल्हाईंदा हुयो कि हिन ॾींहुं असां ईअं कयो, माण्हुनि जा कई यादगार ॾींहं हूंदा आहिनि। उहे दिवाली हिकु यादगार ॾींहुं आहे कि जॾहिं हिन सृष्टि जे आदि में जॾहिं सृष्टि चक्कर शुरू थियो हुयो सतयुग जो,
स्वास्तिक ठाहींदे न, स्वास्तिक जा 4 भाग मतलब हिकु पहिरियों पहिरियों सतयुग, पोइ त्रेता, सिधे हथ में पहिरियों पहिरियों सतयुग, पोइ त्रेता युग, पोइ द्वापर युग, पोइ कलयुग। 4 युगनि जो चक्कर पूरो थी वियो त सतयुग में जो जॾहिं लक्ष्मी नारायण गद्दी ते वेठा हुया, जॾहिं हुन समय सभिनि वटि धन हुयो, तॾहिं जो यादगार माण्हू अञा ताईं मल्हाइनि था दीपावली। जॾहिं दीपावली अर्थात जॾहिं लक्ष्मी नारायण राजगद्दी ते हिन विश्व जो राज्य भाग्य संभालियो हुई, जीअं मैरिज एनिवर्सरी मनाई हुई न, ईअं सत लक्ष्मी नारायण जी जॾहिं उहा गद्दी ते वेठा उहा ॾींहुं मल्हाईंदे। परमात्मा चईंदो इहो अर्थ, लेकिन माण्हू अलाए छा छा करनि था, पोइ पूजायूं था करनि, हिन मुहूर्त ते पूजा करो, हिन मुहूर्त ते पूजा करो, सभु पंहिंजी पंहिंजी मत अनुसार। कोई चईंदो छा करो छा करो, पर परमात्मा जी मत श्रेष्ठ ॻाल्हि आहे। चईंदा आहिनि न तुंहिंजी गत मत न्यारी, पहिरियों असांखे कंहिं ॿुधायो, लेकिन यहाँ स्वयं परमात्मा असांखे अची करे सभु ॿुधाए थो भई तव्हां नया खाता था रखो। नया खाता मतलब कि हर 5000 साल में हिकु बार आत्मा पंहिंजो सभु बुरो सुठो हिसाब किताब चुकतो करे पंहिंजो सतयुग खां नयो खातो शुरू कंदी। हाणे कलयुग अंत में सभु असांजा हिसाब किताब चुकतू था थियनि, पोइ सतयुग असांजो नयो खातो शुरू थींदो। नए हाणे ॾिसो, अञा सतयुग त्रेता द्वापर कलयुग, असां इहे 4 युगनि में जेका बि कर्म करे आया आहियूं, सुठा या बुरा, हाणे कलयुग अंत ताईं असांजो सभु हिसाब किताब पूरो थी वेंदो। ॾिसो हाणे माण्हू झटि झटि रंग थो बदिले न जीवन में, कॾहिं कीअं थो ठही वञे, कॾहिं कीअं थो ठही वञे, कॾहिं तव्हां सां मिठो थो हले, कॾहिं तव्हां सां कड़वो थो हले। त इहे छा आहे, इहे कॾहिं माण्हू वेठे वेठे शरीर छॾे थो छॾे, हाणे हाणे पुटु पुछे थो, हाणे हाणे न पुछे थो, त इहो छो थो थिए ईअं। हाणे हाणे तव्हांजा संबंधी तव्हां सां सुठा आहिनि, हाणे हाणे मुंहुं मोड़े छॾनि, हाणे हाणे माण्हुनि वटि पैसो आहे, हाणे हाणे ख़तम थी, इहो छो थो थिए? छो जे हाणे कलयुग अंत में असां सभिनि आत्माउनि जो हिसाब किताब चुकतो थो थिए। असांजो इहे 4 युग जो बि कर्म करे आया आहियूं, सुठा या बुरा, ख़ासि कर द्वापर युग खां जो असां 63 द्वापर ऐं कलयुग में जो बि असां बुरा कर्म कया आहिनि या कंहिंसां सुठा बि कया हूंदा, त उहो सभु हिसाब किताब असां सां हाणे चुकतो थो थिए। जे बि आत्मा सां असांजो कहिड़ो बि हिसाब किताब आहे न, उहो सभु चुकतो थो थिए हिन समय। त हे जीअं आत्मा पंहिंजो पुराणो खातो ख़तम थी करे, जे माण्हू दुकाननि ते नया खाता रखंदा आहिनि, भई अॼु ताईं जेको हिसाब किताब थियो उहो कोशिशि कंदा आहिनि भई सभु पूरो थी वञे, जंहिंसां बि लेन देन आहे बसि सभु पूरो थी वञे। त इहे छो कंदा आहिनि? छो जे परमात्मा असांखे चईंदा आहिनि भई तव्हां हर 5000 साल में आत्मा पंहिंजो हिसाब किताब जो जंहिंसां बि पुराणो आहे उहो चुकतो करे, सतयुग जॾहिं शुरू थींदो, जॾहिं लक्ष्मी नारायण जो राज्य ईंदो, तॾहिं खां आत्मा जो नयो खातो शुरू थी वेंदो, नयो संवत शुरू थी वेंदो। तॾहिं खां हिकु 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 जीअं जीअं तारीख़ बदलदियूं आहिनि, अॼु तारीख़ आहे 10/11 जी तारीख़ 2023 थो हले, त 10/11/23 त बाबा चवनि था हाणे जॾहिं सतयुग शुरू थींदो न, त जॾहिं हिकु 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 मतिलबु हिकु तारीख़, हिकु महीनो ऐं हिकु खां साल शुरू थींदो, तॾहिं खां असांजो नयो खातो शुरू थी वियो। त बाबा चवनि था कि ॾिसो दुनिया में माण्हू पंहिंजा दुकाननि जा खाता ईअं कंदा आहिनि, लेकिन असांजी आत्मा जो 5000 साल जो जेको हिसाब किताब हूंदो आहे न, उहो हाणे पूरो थी करे पोइ सतयुग खां जॾहिं लक्ष्मी नारायण जो राज्य ईंदो, जंहिंजो यादगार असां दीपावली मल्हायूं था, तॾहिं खां असांजो नयो खातो शुरू थींदो। पोइ सतयुग त्रेता में त असां सुठो ई हलंदासीं, पोइ द्वापर युग में असां जॾहिं विकारनि जे वश थी करे हिक ॿिए सां बुरा कर्म कंदा आहियूं न, त असांजो बुरो खातो जमा थींदो वेंदो, पोइ असांखे चुकतो करणो पवंदो।
अॼु वेठे वेठे माण्हू असां सां वैर थी करे हले थो। भई माण्हू त चईंदो मां त हिन सां सुठी रीति हलां, पर हीअ मूंसां नथी हले। छो जो हिसाब किताब आहे। माण्हू चईंदो बि आहे तव्हांजो हिसाब किताब हूंदो, पर असां सम्झूं नथा। ये सम्झण ई ज्ञान आहे। सिर्फ़ु मुख सां चइण न। अॼु तव्हां जो मुख सां चओ था न भई चलो ठीकु आहे मुंहिंजो हिसाब किताब हूंदो, त उहो जेको असां मुख सां चऊं था न उहो सम्झी करे जीवन में धारण करे हलो। अर्थात जॾहिं असां चऊं था असांजो हिसाब किताब आहे, त असांखे हुन ॻाल्हि जो दुख न थियणो खपे। तॾहिं सम्झदासीं कि असां हिन ॻाल्हि खे सम्झी करे धारण करे हलूं था। पर माण्हू चईंदा आहिनि असां में शक्ति न आहे। भई असां ईअं एॾो धारण करे हलूं, असां में शक्ति न आहे। त शक्ति असांखे परमात्मा ॾींदो। जॾहिं असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, त परमात्मा जो ज्ञान असां जीवन में धारण करे हलूं। हिन ॻाल्हि खे सम्झी करे पंहिंजे मन खे शांत करे हलूं। उनजी शक्ति असांखे परमात्मा ॾींदा आहिनि। इन करे त चईंदा न ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे सदा यादि कंदा। छो जो हिन समय न असांजो पुराणो खातो ख़तम थो थिए, त कॾहिं बि तव्हां सां माण्हू कुझु बि बुरो करे सघंदे, कॾहिं बि तव्हां सां माण्हू सुठो बि करे सघंदा आहिनि। पर असांखे सदा इहे यादि रहे कि चलो मुंहिंजो हिसाब किताब चुकतो थो थिए। त ॾिसो माण्हू अॼु कंहिं वटि कर्ज़ हूंदो त उहो चुकतो थींदो वेंदो त ख़ुशि थींदो न, भई चलो मुंहिंजे मथां जो बोझो आहे उहो ख़तम थो थींदो। ये परमात्मा बि चवंदा चलो अगरि असांखे ॻाल्हि सम्झ में अची वई सदा, भई केरु कंहिंजी ससु वैर पई हूंदी आहे, कंहिंजी नुंहुं वैर पई हूंदी आहे, कंहिंजो पुटु, कंहिंजो पति, कंहिंजा ॿार, कंहिंजा पोतरा दोतरा न। ये माण्हू जेका असां सां गॾु रहनि था इन्हनि सां ई असांजो हिसाब किताब आहे न, सुठो या बुरो आहे ई सही। त असां अगरि इहे सम्झी करे हलूं भई मुंहिंजो हिन सां हिसाब किताब, और माण्हू थकिजी पईंदो न, सोचदो न अरे केतिरो मुंहिंजो कड़ो हिसाब किताब आहे। पर उहो ज्यादा छो थींदो, छो जो असां सोचदा ज्यादा आहियूं। एतिरो हिसाब किताब बि अॼु कंहिं ॻाल्हि थी, अॼु तव्हांखे नुंहुं कुझु चई, तव्हां हुनखे सोचो भई चलो मुंहिंजो हिसाब किताब चुकतो थी वियो, हाणे हुन ॻाल्हि खे भुलिजी वञो। पर हुनजी शक्ति असांखे परमात्मा ॾींदो आहे। त परमात्मा खे चई करे हुन ॻाल्हि खे भुलिजी वेंदा, तॾहिं उहा ॻाल्हि वधंदी न। अगरि तव्हां सोचता रहंदा, पोइ तव्हां सोचो हीअ बि मूंसां ईअं थी करे मां बि ईअं करां, पोइ कल्ह तव्हां बि कंदव त ॿियो वधंदो वेंदो। इन करे परमात्मा चईंदो सेकेंड में फुल स्टॉप लॻायो। हाणे ॻाल्हि थी, हाणे ख़तम करे छॾो, त असांजो पुराणे जन्मनि जो खातो जल्दी जल्दी चुकतो थी वेंदो। ऐं हिकु ॻाल्हि सदा यादि रखो, भई असां सां कॾहिं कोई केतिरो बि बुरो करे, असांजी ग्लानी करे, निंदा करे, असांखे जीवन में अॻियां न वधण ॾे, असांखे उल्टो सुल्टो चए, लेकिन असांखे सदा सभिनि जे लाइ सुठो सोचणो। इहा अगरि ॻाल्हि तव्हां पकी करे छॾी मन में कि कोई तव्हांजे लाइ, चाहे तव्हांजी नुंहरनि जे लाइ, चाहे तव्हांजी धीअरनि जे लाइ, तव्हांजे परिवार जे लाइ, कंहिंजे लाइ बि माण्हू कोई बि बुरो चए थो, लेकिन ये ख़ुदि सां अॼु प्रॉमिस करो परमात्मा सां कि मां कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो न सोचंदमि, तॾहिं तव्हांजो हिसाब किताब जल्दी चुकतो थी वेंदो। छो जी भई अगरि असां इहे सोचूं भई हू मूंसां बुरो थी करे त मां छो चुप रहां, उहो मुंहिंजे ॿारनि जे लाइ ईअं थी चए त मां छो चुप रहां। अगरि तव्हां बि हुननि सां ओड़ा थी हलंदव त हिसाब किताब वधंदो वेंदो आहे, घटि न थींदो आहे, ख़तम न थींदो आहे। इहे असांखे पको मन में यादि करे करे हलणो आहे, सम्झी करे हलणो आहे कि अगरि कोई मूंसां बुरो हले थो, मुंहिंजे या कंहिंजे लाइ बि, असांजे परिवार जे लाइ कुझु बुरो चए थो, करे थो, मां सदा ई सोचंदमि परमात्मा हुनजो भलो करे, उनखे उहा बि आत्मा सुधरी वञे, उहा बि आत्मा सुठी थी वञे।
ईअं करे उनजे लाइ उहो बि आत्मा शांत थी वञे, उहो बि आत्मा पंहिंजो जीवन सुठी रीति। भई सोचो, जो तव्हांजे जीवन में रोज विघ्न थो विझे, रोज तव्हांखे उल्टो सुल्टो थो चए तव्हांजे परिवार जे लाइ, उहो इंसान खुदि जी पाईंदो हूंदो? उहो बि तव्हांजे लाइ सोचंदो हूंदो सॼो ॾींहुं, त जीवन त हुनजो बि ख़राबु आहे। त ॿियो ही असां बि अगरि हुनजे लाइ बुरो सोचो, पहिरीं ॻाल्हि त उहो ख़ुदि ई आत्मा एॾी अशांत, एॾी ख़राब, हुनजो जीवन ख़राबु आहे कि सॼो ॾींहुं तव्हांखे ई दुख ॾियण जे बारे में सोचे थी। पोइ हुनखां तव्हां बि अगरि हुनजे लाइ सोचंदो त हुनजो जीवन ॿियो ख़राबु। ॿियो असांजो बि हिसाब किताब वधे थो, त बाबा चए थो हिसाब किताब खे ख़तमु करण, घटि करण जो हिकु ई तरीक़ो अथव। कोई बि तव्हांजी ग्लानी करे, निंदा करे, उल्टो सुल्टो चए, चओ परमात्मा हिनखे सद्बुद्धि ॾे, हिनजो भलो कर, हिन ते दया कर, हिनखे क्षमा कर। ये अनजान आत्मा आहे। भले तव्हांजी ससु छो न हुजे, भले तव्हां खां वॾो छो न हुजे, भले तव्हां खां नंढो छो न हुजे। ये जो कहावत आहे, निंदा तव्हांजी जो करे मित्र असांजो आहे। त मतलब वो असांजी निंदा तो करे, असांजी ग्लानी तो करे, त या त असांजो कर्जो पूरो तो थिए, या मुंह में कोई बुराई आहे जो मां न ॼाणदी आहियां त मूंखे ॿुधाए थो त मुंहिंजो मित्र थियो, या वो चए थो मां सहन थी करां त मुंह में सहन शक्ति और समाइण जी शक्ति वधे थी, त मित्र थियो न। त हीअं हमेशा असांखे इहो व्रत रखी छॾो, कोई भी ॻाल्हि थिए, कुछ भी थिए न, बस परमात्मा सभिनि जो भलो थिए, सभिनि ते दया करो, सभिनि खे क्षमा करो, सभी आत्मायूं पंहिंजो जीवन सुठी रीति जीवन जीअन। ईअं शुभ संकल्प करो, शुभ बोल बोलो, त तव्हांजो मन भी शांत थी वेंदो, उहा आत्मा भी शांत थी वेंदी। अच्छा, मीठू मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान स्वराज्य जी सत्ता द्वारा विश्व राज्य जी स्वराज्य जी सत्ता द्वारा विश्व राज्य जी सत्ता प्राप्त करण वारा मास्टर सर्वशक्तिवान था। बाबा चवनि था जो हिन समय जॾहिं असां आत्मायूं पंहिंजी सर्व सूक्ष्म अर्थात मन बुद्धि संस्कार ऐं हिन स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य प्राप्त करे वठंदासीं, अर्थात असांजो मन खे चऊं मन उहो ई सोचे, बुद्धि खे जो चऊं बुद्धि उहो ई कमु करे, उहो ई असांजी हर कर्मेंद्री हले। तॾहिं सम्झो मां आत्मा राजा आहियां हिन शरीर जी। अञा ताईं माण्हू परेशान था थियनि, छा करूं, मन मने नथो, छा करूं, मुख सां ॻाल्हि निकिरी वई, छा करां, ईअं कमु थी वियो, दिमाग़ कमु नथो करे। त इहे जीअं आत्मा पंहिंजी कर्मेंद्रियनि जी गुलाम थी वई आहे, त हाणे परमात्मा असांखे चए थो हे जीव जी आत्मा हाणे तूं शक्तिशाली थी, हाणे तूं हिन सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य प्राप्त कर। इनखे पंहिंजी मुखां शक्ति वठी करे, परमात्मा चए थो मुखां शक्ति वठी करे इन्हनि खे पंहिंजे कंट्रोल में हलाए। हिनखे चइबो आहे स्व ते राज्य करणु। जेकी आत्मा स्व ते राज्य करणु सिखी वेंदी आहे न, उहा ई विश्व ते बि राज्य करे सघंदी आहे। अगरि तव्हांखे ॿियनि ते राज्य करणो आहे, माण्हू सोचंदा आहिनि सभु मुंहिंजे कंट्रोल में हलनि, त अॼु खां तव्हां पंहिंजे मन बुद्धि संस्कार ऐं पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियनि खे पंहिंजे कंट्रोल में हलाइण सिखो। जॾहिं असां पंहिंजे सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि खे पंहिंजे कंट्रोल में हलाइण सिखी वेंदासीं, तॾहिं असां सर्व जे दिलनि ते राज्य करे सघंदासीं, तॾहिं असां मास्टर सर्वशक्तिवान कहलाईंदासीं, असां में कोई बि शक्ति जी कमी न हूंदी। स्लोगन आहे जो सर्व खजाननि जी चाबी आहे मुंहिंजो बाबा। मुंहिंजो बाबा अर्थात आत्मा पंहिंजे पीउ खे चईंदी आहे मुंहिंजा बाबा
जॾहिं तव्हां दिल सां चईंदा न मुंहिंजा बाबा, ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करे चओ मुंहिंजा बाबा अच मुंहिंजी मदद करो। मूंखे हिन शरीर खे ॾाढो सूर थो थिए, मूंखे कुझु सम्झ में नथो अचे, मूंखे ॾाढो दुख थो थिए, या तव्हांखे कोई बि तकलीफ़ हुजे न, ख़ुदि खे आत्मा सम्झो भई मां आत्मा पंहिंजे परमात्मा पीउ खे चवां थी मुंहिंजा बाबा अचो मुंहिंजी मदद करो। ते बाबा शब्द पीउ खे चइबो आहे न, त माण्हू गुरु बाबा चईंदा आहिनि। गुरु बाबा गुरु नानक देव न आहे। गुरु नानक देव, गुरु गोविंद सिंह या सिख माण्हू जेके बि चईंदा आहिनि न गुरु बाबा मतिलब परम पिता परमात्मा, जेके असां बाबा चईंदा आहियूं, सिख माण्हू गुरु बाबा चईंदा आहिनि। लेकिन माण्हू पंहिंजे धर्म में न वो देहधारियुनि खे यादि कंदा आहिनि, लेकिन असल में गुरु बाबा अर्थात शिव बाबा, परम पिता परमात्मा। परमात्मा जो असली नाम शिव आहे, वो असांजी आत्मा जो पीउ आहे। ये त माण्हुनि रखी छॾियो आहे शिव, गुरु, राम, ईश्वर, अल्लाह, लेकिन हुन परमात्मा जो सच्चो नाम छा आहे? शिव। वो असांजी आत्मा जो पीउ आहे। जॾहिं असांखे कोई बि तकलीफ़ थिए, तव्हांखे सॼे ॾींहं में जॾहिं रोटी था खाओ, उथो था, वेहो था, कुझु मदद खपे तव्हांखे, त दिल सां चओ मुंहिंजा बाबा, त पोइ मुंहिंजो बाबा तव्हांजी मदद करण लाइ सदा हाज़िर थी वेंदो। तव्हांखे जो शक्ति, जो गुण, जो ज्ञान खपे उहो ॾियण लाइ तव्हां वटि अची वेंदो। तव्हां अगरि मुंहिंजो बाबा चईंदव न दिल सां, तव्हांखे कॾहिं बि कंहिंसां आकर्षण न थींदी। दुनिया में थींदी आहे न संबंधनि सां, चीजनि सां, त असां भॻवान खे ई यादि न करे सघंदा आहियूं। लेकिन असां जॾहिं दिल सां चईंदासीं न मुंहिंजा बाबा, त असां सर्व जी आकर्षण सां परे थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।